जेतिरो जल्दी थी सघई न हिन छोरीअ खे हितां रवानो कर। हिन जी नियत मूंखे सही नथी लॻे। सरोड़ तोखे हिन मथां कहिड़ो शक थी पियो आहे? तूं मुंहिंजे शक खे छॾ, शाम ताईं हिनखे हितां रवानो कर। मां कोमल खे हितां वञण जो चवां या न चवां, पर हू हिते राति कोन रह। हिन ई वरी उनजो पीउ हिते उनखे राति रहण ॾींदो। पोइ तव्हां छा सोचियो आहे? ही तोसां शादी कोन कंदो, तो ॿुधो न? सोरठ ही तूं छा थी चवीं? उहो सच जेको हिन जी नियत में आहे। छा तव्हां महिमाननि सां ईअं पेश ईंदा आहियो चाकर खान? मां तुंहिंजी घरवारी खे दावत ॾियां थी। हिकु चकर हिन खे असांजे घर मोकिल त मां हिन खे महिमानी जा आदाब सेखारे छॾियां त महिमाननि जी ख़िदमत कीअं कबी आहे। तो हिन खां सवाल कहिड़ो कयो? सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधा। मां सोणी खे पाण सां वठी वञणु चाहियां थी। इहो चाकर खान खां पुछा कयो। सोणी खे मां नथो छॾे सघां। तव्हां में भरोसे जी खोट आहे। अॼु ताईं तव्हां कंहिं मथां भरोसो कयो ई न आहे। जेकॾहिं तोखे पंहिंजे मथां ई पंहिंजे माउ पीउ जे मथां एतिरो भरोसो आहे त पोइ हिकु राति तूं हिते रही ॾेखार, पोइ ख़बर पवंदी त कंहिंखे कंहिं ते केतिरो भरोसो आहे। जे तूं ईअं कयो त पोइ सुभाणे तूं सोणी खे पाण सां गॾु वठी वञ। अॼु राति मां तव्हांजी महिमान आहियां, पोइ तूं पंहिंजो वाइदो न विसारजांइ चाकर खान।